ओम शांति। अॼु जी मुरली आहे 21/10/2023। अॼु मिठा मिठा बात चवंदा मीठे मीठे ॿार सदा ख़ुशी में रहो तॾहिं चवंदा, सदा ख़ुशी में तॾहिं रहंदासीं, तॾहिं रही सघंदासीं जॾहिं पूरो निश्चय हूंदो कि असां भॻवान वास्ते ॿुधूं था, स्वयं भॻवान असांखे पढ़ाइनि था। प्रश्न ड्रामा अनुसार हिन समय सभी प्लान छा ठाहींदा आहिनि ऐं तयारी कहिड़ी कंदा आहिनि? उत्तर हिन समय सभी प्लान ठाहींदा आहिनि कि एतिरा सालनि में असां एतिरो अनाज पैदा कंदासीं, नई दुनिया, नई दिल्ली, नयो भारत हूंदो, लेकिन तयारी मौत जी कंदा रहंदा आहिनि। माण्हू त सोचनि था असां नई दिल्ली, नयो भारत ठाहींदासीं, लेकिन बाबा चवंदा कि तयारी कंहिंजी था करनि, ख़ुदि जी ही मौत जी था करनि। सॼी दुनिया जे गले में मौत जो हार पियो आहे, सॼी दुनिया जे गले में मौत जो हार पियो आहे। कहावत आहे न, नर चाहत कुछ और ऐं भई कुछ और ही थिए थी। ॿियो बाप जो प्लान पंहिंजो आहे, मनुष्य जो प्लान पंहिंजो, त कंहिंजो प्लान विजय थींदो? ज़रूर बाप जो ई प्लान विजय थींदो न। गीता के पंहिंजो ठाहियो आहे मूंखे। ओम शांति। निराकार भगवान वाच्य ब्रह्मातन द्वारा इहा पहिरीं ॻाल्हि त पक्की करे वठणी खपे कि हिते कोई मनुष्य न पढ़ाईंदो आहे असांखे। ये पहिरीं ॻाल्हि त असांखे पूरी पक्की करणी आहे कि हिते कोई मनुष्य नथो पढ़ाए, निराकार भगवान पढ़ाईंदा आहिनि। उन्हनि खे हमेशा परम पिता परमात्मा शिव चइबो आहे न। बनारस में शिव जो मंदिर भी आहे। पहिरियों आत्मा खे निश्चय हुजणो खपे कि बेहद जो बाप असांखे पढ़ाए थो। ये ज्ञान असां जेको ॿुधूं था, ये केरु थो ॿुधाए? कंहिंजा मां वाक्य था ॿुधूं असां? शिव बाबा जो ब्रह्मा मुख द्वारा उच्चारिया ऐं उहा मां वाक्य असां ॿुधूं था। त ये समझो कि असां बाबा जी ॻाल्हियूं ॿुधूं था, त बाबा खे यादि करो। जेसि ताईं इहो निश्चय न थिए त मनुष्य कोई कम जो न आहे, कौड़ी तुल्य आहे न। बाप खे ॼाणण सां हीरे तुल्य ठही वेंदो आहे। कौड़ी तुल्य भी भारत जे मनुष्य ठाहींदा आहिनि, हीरे तुल्य भी भारत जे मनुष्य ई ठाहींदा आहिनि। बाप अची करे मनुष्य खे देवता ठाहींदा आहिनि। पहिरियों जॾहिं ताईं निश्चय न थिए कि भॻवान पढ़ाइनि था, उहो कीअं हिन कॉलेज में वेंदो? उहा जीअं कि हिन कॉलेज में वेंदे हुए भी कुझु समझदो न, उहो ख़ुशी जो पारो न चढ़ंदो न आत्मा खे, जेके निश्चय न हूंदो। उहो असांजो मोस्ट बिलवेड बाप आहे, जेके भक्ति मार्ग में दुख जे समय पुकारदा हुया, हे परमपिता परमात्मा रहम करो। ये आत्मा चवंदी आहे। मनुष्य तो समझदा न आहिनि कि लौकिक बाप हूंदे हुए भी असां कहिड़े बाप खे यादि कंदा आहियूं। आत्मा मुख द्वारा चवंदी आहे न, इहे असांजो लौकिक बाप आहे, इहे असांजो पारलौकिक बाप आहे। तव्हां हाणे देही अभिमानी रहिया आहियो, बाक़ी मनुष्य देह अभिमानी आहिनि। उन्हनि जो आत्मा ऐं परमात्मा उन्हनि खे पतो ई न आहे। आत्मा जे ऐं परमात्मा जे बारे में उन्हनि खे पतो ई न आहे। असां आत्मा ई हुन परम पिता परमात्मा जा ॿार आहियूं। ये ज्ञान कोई खे भी न आहे। बाप पहिरियों ये निश्चय कराईंदा आहिनि, भॻवान वाच्य मां तव्हांखे राजयोग सिखलायां थो न। तव्हां देह जो जो भी संबंध आहे न, उन्हनि खे भुलिजी पंहिंजे खे आत्मा निश्चय करे मूंखे यादि करो। त बाबा खे यादि करण जी विधि छा आहे? देह जे संबंध, पदार्थ, वस्तु, वैभव सभिनि खे भुलिजी करे खुद के आत्मा समझी बाप खे यादि करणो असांखे। कोई मनुष्य व कृष्ण आदि हीअं न चई सघंदो। इहा आहे ही कूड़ी माया, कूड़ी काया, कूड़ो सभु संसार। हिकु भी सचो न आहे। सत्संग में पोइ हिकु भी कूड़ो न हूंदो। ये लक्ष्मी नारायण सत्संग जा मालिक हुया, पूज्य हुया। हाणे भारतवासी धर्म भ्रष्ट कर्म भ्रष्ट थिया आहिनि। हिन करे नाम या भ्रष्टाचारी भारत।
हिन भारत जो नाम भ्रष्टाचारी भारत, छो जे हाणे सभु धर्म भ्रष्ट कर्म भ्रष्ट थी विया आहिनि। श्रेष्ठाचारी भारत सतयुग में हूंदो, हुते सभु मुस्कुराईंदा रहंदा, कॾहिं बीमारी रोग न हूंदो। हिते बस चईंदा आहिनि फलानो स्वर्ग पधारियो, परंतु ॼाणंदो कोई बि न आहे। हिन समय जो राज्य भी मृग तृष्णा जे समान आहे। हिकु हिरण जी कहानी आहे न, पाणी सम्झी करे अंदर वियो, दलदल में फसी वियो, त हिन समय आहे दुबन जो राज्य। जेतिरो श्रृंगारदा आहिनि ओतिरो ई किरदा रहंदा आहिनि। हिन दुनिया में अॼुकल्ह जेतिरो माण्हू फैशन तो करे ओतिरो गंद तो थिए न। चईंदा रहंदा आहिनि भारत में अनाज ॾाढो हूंदो, इहो हूंदो, हूंदो कुझु बि न। इनखे चइबो आहे नर चाहत कुछ और जी बी भरी वई। बाप चईंदो आहे इहो कोई राज्य न आहे, राज्य त हुनखे चइबो आहे जाते किंग क्वीन हुजे कोई। ये त आहे ई प्रजा जो प्रजा ते राज्य, इरिलीजियस अनराइटियस राज्य आहे न। भई हिक जी नथी हले, जो चाहे वो माण्हू करे थो। ॿुधाए हिक घर में अगरि सभु माण्हू पंहिंजी पंहिंजी हलाइनि त घर कीअं हलंदो? उहे दुनिया जो हाल बि इहो ई आहे। भारत में त आदि सनातन देवी देवताउनि जो राज्य हुयो, हाणे त केतिरो धर्म भ्रष्ट कर्म भ्रष्ट ठही वियो न। अहिड़ो ॿियो कोई देश न आहे जो पंहिंजे धर्म खे न ॼाणंदो आहे। काथे बि वेंदा आहियूं त रिलीजियस चइबो बि आहे न, रिलीजियस इज माइट। भई हिकु भारत में इहो आहे न, ॾिसो भारत में एॾा सारा देवी देवता आहिनि, चवनि था हिकु भॻवान। भारत में एॾा सारा गुरु, ॿिया देशनि में कम से कम पंहिंजे हिकु धर्म जे हिसाब सां त हलनि था न। भले हिकु धर्म में जेका बि लड़ाई झगड़ा हलनि था, लेकिन धर्म त हिकु चईंदासीं न। त बाबा चईंदा आहिनि हिते त माण्हू पंहिंजे धर्म खे नथा मञनि, पंहिंजे धर्म ते नथा हलनि। गीतायूं पढ़नि था, चवनि था काम शत्रु ऐं विकारनि में था वञनि। देवताउनि जो त सॼे विश्व ते राज्य हुयो, हाणे त बिल्कुलु ई कंगाल थी विया आहिनि। केतिरो ॿाहिरां खां मदद वठंदा आहिनि। उन्हनि खे आहे बाहुबल जी मदद, उन्हनि जी बाहुबल जी मदद आहे, असांजी योग बल जी मदद आहे। दुनिया वारा हिक ॿिए खे बाहुबल जे द्वारा मदद करनि था। बॉम्ब, सादी, सोल्जर, हथियार वग़ैरह जे द्वारा मदद करनि था। असांजी आहे योग बल जी मदद। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो मोस्ट बिलवेड बाप आहे, जंहिंसां असांखे 21 जन्म जे लाइ सदा सुख जो वरसो मिलंदो आहे न। हुते कॾहिं कोई दुख हूंदो न, रोइण जी कोई ॻाल्हि न हूंदी, कॾहिं बि हुते अकाली मृत्यु न हूंदी आहे। न त अॼुकल्ह जे मुआफ़िक इकट्ठा 4-5 ॿार पैदा कंदा आहिनि। हिकु तरफ़ ॾिसो खाइण लाइ न आहिनि, चईंदा आहिनि बर्थ कंट्रोल करो। नर चाहत कुछ और ही ऐं ॿियो ही कुछ थींदो थो वञे। सम्झंदा आहिनि न्यू दिल्ली नयो राज्य हूंदो, सम्झंदा आहिनि न्यू दिल्ली नयो राज्य हूंदो, परंतु आहे त कुछ बि न। मौत त सभिनि जे गले में ई पयल आहे। तॾहिं बाबा चईंदा आहिनि, बाबा छो चईंदा आहिनि हर सेकेंड मूंखे यादि करो, छोकी बाबा चवनि था सभिनि जे गले में मौत आहे। भई असांखे बाबा छो थो चए, भई कॾहिं बि असांजो बि समय अची सघंदो आहे, कम से कम हुन घड़ी असांखे बाबा जी यादि त रहे। मौत जी पूरी तैयारी करनि था। बरोबर 5000 वर्ष पहिरियों मुआफ़िकी उहो ई महाभारत लड़ाई आहे। बाप चए थी ये तो कोई राज्य न आहे न, ये त मृग तृष्णा नस्ल आहे। द्रौपदी जो भी मिसाल आहे न, तव्हां सभु द्रौपदियूं आहियो न। बाबा चवनि था बाप जो तव्हांखे फरमान आहे की हिन विकारनि ते जीत पायो। त केरु असांखे हिन विकारनि ते जीत पाराए सघंदो आहे? सिवाय बाप जी ॿियो कोई बि न पाराए सघंदो आहे। असां प्रतिज्ञा करूं था, असां सदा पवित्र रही भारत खे पवित्र ठाहींदासीं। जेतिरो असां प्रतिज्ञा कंदासीं न, ओतिरो असांखे बाबा जी मदद बि मिलंदी। इहे पुरुष माण्हू पवित्र रहण न ॾींदा आहिनि। कई गुप्त गोपिकायूं केतिरो पुकारदियूं आहिनि कि असांखे मारदा आहिनि बाबा। कई गुप्त आत्मायूं बाबा खे पुकारदियूं आहिनि। बाबा चईंदा आहिनि कि ॾिसो अगरि आत्मा जी चाहना न हूंदी आहे न, त हुन ते पाप न चढ़ंदो आहे। ये बि गुप्त ॻाल्हि बाबा ॿुधाईंदा आहिनि। कोई जबरदस्ती करे ऐं आत्मा नथी चाहे
त पाप हुन आत्मा ते पईंदो आहे, हुन ते न पईंदो आहे जंहिंसां माण्हू गंद कंदा आहिनि। तव्हां ॼाणंदा आहियो ये काम आहे, शत्रु आहे, त मनुष्य खे आदि मध्य अंत दुख ॾियण वारो आहे। त नबी मोहम्मद चई न हिन जो बीज ई ख़तम करणो पईंदो असांखे। त असांखे असां संकल्प कंदासीं भई पूरे विकारनि जो बीज ई पूरी दुनिया मां ख़तम थी वञे, त असां मां बि ख़तम थी वेंदो, सभिनि में बि। ये सेवा जो साधन आहे। संकल्प ईअं करो कि सभी दुख, तव्हांखे कोई बि दुख हुजे न, कोई बि परेशानी हुजे या कुछ बि, त चओ बाबा ये पूरे विश्व खां ये दुख परेशानियूं ख़तम थी वञनि, त तव्हांजो बि सभिनि जो बि। बाप चईंदा आहिनि हिन ते जीत पाइणी आहे। गीता में भी भगवान वास्ते काम आहे, शत्रु आहे, परंतु मनुष्य सम्झंदा न आहिनि। बाप चईंदा आहिनि पवित्र ठहो, तॾहिं मां तव्हांखे राजाउनि जो राजा ठाहींदमि। हाणे ॿुधायो राजाउनि जो राजा ठहिणो अथव या पतित ठहिणो अथव? ये हिकु अंतिम जन बाप चईंदा आहिनि मुंहिंजे ख़ातिर पवित्र ठहो। अपवित्र दुनिया विनाश, पवित्र दुनिया जी स्थापना थिए थी न। अधु कलाक तव्हां विख पींदे पींदे एतिरो दुख ॾिठो आहे, तव्हां हिकु जन्म इहे न छॾे सघंदा आहियो। हाणे अधु कलाक खां त एॾा दुखी थिया आहियो, हाणे हिकु जन्म छॾो, पोइ त हिकु जन्म हाणे छॾंदासीं त अधु कलाक ताईं असांजा उहो संस्कार रहंदा निर्विकारी पंज। हाणे पुराणी दुनिया जो विनाश और नई दुनिया जी स्थापना थी थिए, इन में जो पवित्र ठहींदो उहो ई ऊच पद पाईंदो। सत्युग में ऊच पद जी कंडीशन छा आहे? पवित्रता। पर कोई ज्ञान ॿुधंदो रहे लेकिन पवित्र न ठहींदो न पूरी रीति सां। पवित्रता में व्यर्थ संकल्प बि न हुजणा खपनि। पवित्रता जी परिभाषा ॾाढी गहरी आहे, तॾहिं ऊच पद पाईंदो हुते। बाबा चवनि था इहे राजयोग आहे न। तव्हां चईंदा आहियो असां ब्रह्म कुमार कुमारियूं आहियूं, त बरोबर प्रजापिता ब्रह्मा जी संतान आहियूं न। ब्रह्मा शिव बाबा जो ॿार, असांखे वरसो ॾियण वारो शिव आहे। ये इनकॉर्पोरियल गॉड फादरली यूनिवर्सिटी आहे न, उहा हेवन स्थापन करण वारो, वरसो ॾियण वारो शिव बाबा आहे असांखे। ये इनकॉर्पोरियल गॉड फादरली यूनिवर्सिटी आहे, उहा हेवन स्थापन करण वारो, वरसो ॾियण वारो केरु आहे? असांखे शिव बाबा वरसो ॾे थो। उहो ई गॉड फादर ब्लेसफुल नॉलेजफुल बाप जी पढ़ाईंदा आहिनि न असांखे। परंतु जॾहिं देह अभिमान निकिरे तॾहिं बुद्धि में वेह कि असांखे पढ़ाइण वारो केरु आहे। तकदीर में न आहे त पोइ धारणा न थींदी आहे। बरोबर जगत पिता जो असां ॿार आहियूं। ब्रह्म कुमार कुमारियूं राजयोग सिखनि थियूं न। तव्हांजो ही यादगार आहे न देलवाड़ा मंदिर माउंट आबू में आहे न, केतिरो सुठो मंदिर आहे। उनजो अर्थ तव्हां ॿारनि जे सवाइ कोई बि न ॼाणंदो। पूजा कंदा आहिनि, मथो टेकदा, पूजा कंदे मथो टेकदे सभु पैसा गवाए छॾियो अथनि। हाणे बिल्कुलु ई कौड़ी तुल्य थी विया आहिनि, खाइण जे लाइ अन्न बि न आहे। बाबा चवनि था हिन समय न सभु भाॼियूं, सभु जेकी बि खाइण पीअण जी चीज़ूं आहिनि उनमें मिलावटी चीज़ूं आहिनि। त बाबा चवनि था ॾिसो अंत में माण्हुनि वटि पैसो हूंदो लेकिन खाइण जे लाइ प्योर चीज़ूं न हूंदियूं, सभु में मिलावट आहे न। बाबा चए थो ॾिसो अन्न बि न आहे। हाणे चईंदा आहिनि ॿार घटि पैदा करो। इहे कोई मनुष्य जी ताक़त न आहे जो चई सघे काम शत्रु आहे। इहे त जो जेतिरो चईंदा कम पैदा करो ओतिरो ई जास्ती कंदा। कोई जी ताक़त नथी हले सघे। छो जो हिकु जो राज न आहे न, जो हिकु गवर्नमेंट चए न कम पैदा करो त ॿी पार्टी चए इहे छा कंडीशन आहे, त गड़बड़ी थी वञे। तव्हां ॿारनि खे पहिरियों इहा ॻाल्हि सम्झाइणी आहे कि गॉड फादरली यूनिवर्सिटी आहे, भॻवान हिकु ई आहे, इहे हिकु ई चक्कर जो फिरंदो रहंदो। ये समझण जी ॻाल्हियूं आहिनि। मित्र संबंधी आदि खे बि रूहानी यात्रा जो राज सम्झाइणो आहे। जिस्मानी यात्रा त जन जन्मांतर कंदा आया आहियो न। ये रूहानी यात्रा त हिकु ई बार कंदी आहे। ये यात्रा केरु कंदी आहे? असांजी आत्मा। असांजी आत्मा हिन समय यात्रा थी आहे। सभिनि खे वापसि वञिणो आहे न। बाबा चवनि था कोई बि पते ते रहणो न आहे। हाणे क़यामत जो समय, एतिरो जो करोड़ मनुष्य आहिनि, सभु त सत्युग में न हूंदा न, हुते त थोड़ा ई हूंदा। सभिनि खे वापसि वञिणो आहे। बाप आया ई आहिनि वठी वञण लाइ।
जेसिताईं इहे न सम्झंदा तेसिताईं स्वीट होम सुखदाम यादि बि न पई सघंदो आहे। त पहिरियों सम्झणु ज़रूरी आहे, पोइ त ॿई होम यादि पईंदा न। यादि करणु त ॾाढो सहज आहे। बाप चवनि था स्वीट होम हलो, मुंहिंजे सवाइ तव्हांखे कोई वठी न हली सघंदो आहे। मां आहियां ई कालनि जो काल। केतिरो सुठी रीति बाबा सम्झाइनि, परंतु वंडदा एतिरे वर्ष रहंदे उहे बि धारणा न थींदी आहे ॿारनि खे। कोई त ॾाढो होशियार थी वेंदो आहे, कोई कुझु बि न सम्झंदो आहे। इन जो मतिलबु इहे न कि पुराणनि जो ई अहिड़ो हाल आहे त असांजो छा थींदो। त इन करे बाबा चईंदा न, बाप खे फॉलो करो, भाउ भेणनि खे न फॉलो करो। तव्हां ज्ञान ॿुधो, लेकिन हीअं न हली त वॾी दीदी हीअं थी करे त असांजो छा थींदो। बाबा जो चए थो न उहो कंदा हलो, न त स्कूल में बि सभई नंबर 1 थोड़ी हूंदा आहिनि, हिते बि नंबरवार आहिनि। सभिनि खे सम्झाइणो आहे, बेहद जे बाप सां वर्षो वठण जो समय आहे इहो। 21 जन्मनि जे लाइ सदा सुख जो वर्षो पाइणो आहे न असांखे। केतिरा ब्रह्म कुमार कुमारियूं पुरुषारत करनि था न, नंबरवार त हूंदा ई आहिनि। तव्हां ॼाणंदा आहियो पतित पावन हिकु बाप ई आहे न, बाक़ी सभु पतित आहिनि। बाप चईंदा आहिनि सभिनि जो सदगति दाता हिकु ई मां आहियां। उहो ई स्वर्ग जी स्थापना कंदा आहिनि, पोइ सिर्फ़ भारत ई रहंदो, बाक़ी सभु विनाश थी वेंदो। मनुष्य जी बुद्धि में एतिरियूं ॻाल्हियूं न वेंदियूं। बाप चईंदा आहिनि ॿार मुंहिंजा मददगार ठहो त मां तव्हांखे स्वर्ग जो मालिक ठाहींदमि। अगरि हाणे असां बाबा जो मददगार थी वियासीं त असांखे बाबा स्वर्ग जो मालिक ठाहींदा न। बाबा चवनि था कि हिम्मत मर्दा मदद खुदा, गाईंदा त आहिनि न खुदाई खिदमतगार। वास्तव में उहा आहे जिस्मानी सैल्वेशन आर्मी। सच्चा रूहानी सैल्वेशन आर्मी त तव्हां आहियो न। भारत जो बेड़ो जो डूबो आहे उनखे सैल्वेश करण वारी तव्हां भारत माता शक्ति अवतार आहियो। त असांखे कहिड़ो गुप्त नशो हुजणो खपे कि जेके हेॾे वॾा गुरु संत सन्यासी न पहचाने सघिया उन्हनि खे असां यादि था करूं, घर वेठे उनखे यादि करे पूरे विश्व खे पावन था ठाहियूं। त असां आहियूं भारत माता शक्ति अवतार। तथा इहो नशो हुजणो खपे कि मां भारत जी माता शक्ति अवतार आहियां। शिव का शक्ति वठी पूरे विश्व खे पावन थी ठाहियां, ख़ासि भारत आम पूरी दुनिया। तव्हां गुप्त सेना आहियो न। शिव बाबा गुप्त त उन्हनि जी सेना बि गुप्त आहे। बाबा चवनि था शिव शक्ति पांडव सेना सच्ची सत्यनारायण जी कथा इहा आहे, बाक़ी त सभु कूड़ियूं कथा आहिनि। बाबा चवनि था त सच्ची सत्यनारायण जी कथा इहा आहे, बाक़ी सभु आहिनि कूड़ियूं कथा आहिनि। सभु इन करे चईंदा आहिनि न सी नो इविल हियर नो इविल। मां जो सम्झायां त उहो ई ॿुधंदा रहो। ये बेहद जो वॾो स्कूल आहे न, ये यूनिवर्सिटी जे लाइ ये मकान आदि आहिनि। पिछाड़ी में हिते ॿार अची करे रहंदा, जो योग युक्त हूंदा न उहो ई अची करे रहंदा। भई मधुबन, हाणे त मधुबन सभु वञी था सघनि, लेकिन अंत में जेकी आत्मायूं बाबा जी यादि में रहंदियूं हूंदियूं न उहो ई मधुबन में वञी सघंदियूं आहिनि। गेट ई उन्हनि जे लाइ खुलंदो। कोई मतलब उहो गेट बि छा मतलब उन जगह ते कोई एंटर ई न करे सघंदो। जेको योग युक्त न हूंदो न उहो उन जगह ते रही न सघंदो, एंटर ई न करे सघंदो। बाबा चवनि था जो योग युक्त हूंदा उहो ई अची करे रहंदा। इन अखियुनि सां विनाश ॾिसंदा, जो स्थापना तथा विनाश जो साक्षात्कार तव्हां हाणे बि दिव्य दृष्टि सां ॾिसंदा आहियो। पोइ इन अखियुनि सां ॾिसंदासीं। कई माण्हुनि खे इहो नज़र ईंदो आहे न भई जे ब्रह्मा बाबा खे आयो, मम्मा खे न आयो। त नज़र नथो अचे, हिन जो मतिलबु इहो थोड़ी कि असांजो योग न आहे। मम्मा खे कुझु बि नज़र न आयो, बाबा खे आयो। त बाबा चवनि था जंहिं साक्षात्कार कयो आहे उहो इन अखियुनि सां ॾिसंदा, जंहिं न बि कयो आहे उहो बि ॾिसंदा। हिन में वॾी विशाल बुद्धि खपे, हिन में वॾी असांखे विशाल बुद्धि खपे। जेतिरो बाप खे यादि कंदा ओतिरो बुद्धि जो तालो खुलंदो वेंदो।
अगर विकार में वियो तो एकदम तालो बंद थी वेंदो। स्कूल छॾे ॾिनो पोइ ज्ञान बुद्धि सां हिकदम निकिरी वेंदो आहे बाबा जी में। अगर बाबा के शरीर विकार में हलियो पोइ त ज्ञान हिकदम निकिरी वेंदो। पते ठहियो पोइ धारणा थी न सघे। पते ठहियो पोइ धारणा थी न सघी। महिनत आहे न, ये कॉलेज आहे विश्व जो मालिक थियण लाइ। ये ब्रह्मा कुमार कुमारी शिव बाबा जा पोतरा पोतरियूं आहिनि। ये हाणे भारत खे स्वर्ग ठाहिनि थियूं न। ये रूहानी सोशल वर्कर आहिनि जो दुनिया खे पावन ठाहींदा आहिनि। मुख्य आहे ही हिन में प्योरिटी। मुख्य छा आहे हिन ज्ञान में, जेतिरी पवित्रता सां धारण कंदासीं न मन वचन करण, ओतिरो ही स्वयं जो सर्व जो कल्याण करे सकते हैं। श्रेष्ठाचारी दुनिया हुई, हाणे भ्रष्टाचारी आहे न, ये चक्कर फिरदो ई रहंदो आहे। ये दैवी जाड़ जो सैम्पलिंग लगे तो न बाबा चवनि था, ये दैवी जाड़ जो सैम्पलिंग लगे तो, जो आहिस्ते आहिस्ते वृद्धि खे पाईंदो रहंदो। अच्छा, मीठी मीठी सिकिले जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो याद प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहाननि ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे याद प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य साथ सत रूहानी सेल्वेशन आर्मी ठही भारत खे विकारनि सां सेल्वेज करणो आहे। बाबा चवनि था बाप जो मददगार ठही रूहानी सोशल वर्कर ठहिणो। ॿियो आहे हिकु बाप सां ई सत ॻाल्हियूं ॿुधणियूं आहिनि। हियर नो इविल, सी नो इविल। हिन अखियुनि सां पिछाड़ी जी शीन ॾिसण लाइ योग युक्त ठहो। जेतिरा असां बाबा खे यादि करे शक्तिशाली ठहींदासीं न, ओतिरो असां हिन दुनिया जी हालतूं अंत में ॾिसी सघंदासीं। हाणे ॾिसूं था न केॾो दुख आहे दुनिया में। वरदान अपसेट थियण जे बजाय हिसाब किताब खे ख़ुशी ख़ुशी सां चिपटू करण वारा निश्चिंत आत्मा ठहूं। यदि कॾहिं कोई ॻाल्हि चईंदो आहे त हुनमें फौरन अपसेट न थी वञो। पहिरियों स्पष्ट करो या वेरीफाई करो कि कंहिं भाव सां चई। अगर असांजी गलती न आहे त निश्चिंत थी वञो। ये ॻाल्हि स्मृति में रहे कि ब्रह्मण आत्माउनि द्वारा हिते सभु हिसाब किताब चुकतो थियणो ई आहे। धर्मराज पुरी सां बचण लाइ ब्रह्मण काथे न काथे निमित्त ठही वेंदा आहिनि। त असां सां कोई असांखे उल्टो सुल्टो चए थो, असांजे जीवन में उल्टो सुल्टो करे थो, त असांखे अपसेट न थियणो। असांखे सम्झणो आहे भई मुंहिंजी हिसाब किताब चुकतो थो थिए। हिन ई दुनिया में कोई न कोई आत्मा निमित्त ठही वेंदी आहे जंहिं द्वारा असांजो सभु हिसाब किताब चुकतो थी वेंदा आहिनि। त बाबा चवनि था कि ब्रह्मण आत्माउनि द्वारा हिते ई सभु हिसाब किताब चुकतो थियणा आहिनि। धर्मराज पुरी सां बचण लाइ ब्रह्मण काथे न काथे निमित्त ठही वेंदा आहिनि। इन करे घबरायो न, ख़ुशी ख़ुशी सां चुकतो कंदा हलो। इन में तरक़ी उन्नति थियणी आहे। अगर असां बाबा जी श्रीमत ते हलंदा रहंदासीं न, ऐं साम्हूं वारे खे जो बि कुझु थिए थो उहो बाबा जी याद में सभु कंदा रहंदासीं, हलंदा रहंदासीं, अॻियां हुनखे कुझु न चईंदासीं, शुभ भावना शुभकामना रखंदासीं, त असांजी उन्नति थींदी वेंदी। त सम्झो असांजो हिसाब किताब चुकतो थी वियो। स्लोगन आहे बाप ही संसार आहे, सदा स्मृति में रहण, इहो ई सहज योग आहे। बाबा ही असांजो संसार है, ये सदा याद रहे। हिन स्मृति में रहण यही सहज योग आहे। मतलब सहज रीति बाबा की याद किया कर सघंदासीं जॾहिं बाबा के पंहिंजो संसार मञंदासीं। मातेश्वरी जी जा महावाक्य अजपा जापता निरंतर योग अटूट योग। जिस समय ओम शांति चईंदा आहियो त हुनजो यथार्थ अर्थ आहे मां आत्मा हुन ज्योति स्वरूप परमात्मा जी संतान आहियां। असां बि हुन परमात्मा ज्योति बिंदु परमात्मा जे मुआफ़िक अचण आकार वारियूं आहियूं। असां बि हुन पिता ज्योतिर्बिंदु परमात्मा जे मुआफ़िक आकार वारी मतलब निराकार आत्मा आहियूं।
असांजो रूप भी उहो ई आहे। बाक़ी असां शालिग्राम ॿार आहियूं त असां पंहिंजी ज्योति स्वरूप परमात्मा सां गॾु योग रखणो आहे। असां छो जी असां में शक्ति घटि थी वई आहे त असांखे उन्हनि खे यादि करणो, उन सां योग रखी करे लाइफ माइट जो वरितो वठणो आहे। बाबा चवनि था तॾहिं त गीता में स्वयं भगवान जा महावाक्य आहिनि, मन मना भव। मुझ ज्योति स्वरूप पिता जी समान तव्हां ॿार बि निराकार स्वरूप में स्थित थी वञो। इनखे चइबो आहे अजपा जाप। अजपा जाप माना कोई भी मंत्र पंहिंजे जपण जे सिवाय नेचुरल उन परमात्मा जी यादि रहण, इनखे ही पूर्ण योग चइबो आहे न। योग जो मतलब आहे हिकु ई योगेश्वर बाप जी यादि में रहण। त जो आत्मायूं उन परमात्मा जी यादि में रहंदियूं आहिनि उन्हनि खे योगी अथवा योगिनियूं चइबो। हर कर्म कंदे जो आत्मा उन बाप खे यादि कंदियूं आहिनि उन्हनि खे योगी ऐं योगिनियूं चईंदा आहिनि। जॾहिं उन योग अर्थात यादि में निरंतर रहनि तॾहिं ही विक्रम ऐं पापनि जो बोझ नष्ट थी वञे ऐं आत्मा पवित्र थी वेंदी आहे। जेसिताईं पोइ भविष्य जन्म में देवताई प्रारब्ध मिलदी आहे। हाणे ये नॉलेज खपे तॾहिं ही पूरो योग लॻी सघंदो आहे न। छो पहिरियों त ज्ञान आहे न। असांजे स्कूल जी सब्जेक्ट बि छा आहे, ज्ञान योग पोइ धारणा। पहिरियों ज्ञान ॿुधो, पोइ बाबा खे यादि करो, पोइ आत्मा जेतिरी पवित्र थींदी वेंदी त धारणा थींदी वेंदी, पोइ असां सेवा कंदासीं। त बाबा मम्मा चवनि था कि जॾहिं हुन योग अर्थात यादि में निरंतर रहंदासीं तॾहिं विक्रम पाप भस्म थींदा ऐं आत्मा पवित्र थी वेंदी, जंहिंसां पोइ भविष्य जन्म में देवता जी प्रारब्ध मिलंदी। हाणे ये नॉलेज खपे तॾहिं त योग लॻी सघंदो, न त पंहिंजी खे आत्मा सम्झी परमात्मा जी यादि में रहण, इहो सचो ज्ञान आहे। हिन ज्ञान सां ई योग लॻंदो आहे न। पहिरियों त आत्मा परमात्मा जो ज्ञान सचो ज्ञान हुजणो खपे तॾहिं असांजो बाबा सां योग लॻी सघंदो। तॾहिं असां आत्मायूं पावन ठही दैवी गुणनि की धारणा करे भविष्य प्रारब्ध पाए सघंदासीं। अच्छा, ओम शांति। बाबा की याद करो।